जश्न वलादत बासआदत इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं इमाम गाज़ी अब्बास अलमतार रज़े जे सिलसिले में इमाम बारगाह इमाम ज़माना सीसा मोहल्ला में मुनक़िद कई वई, जंहिंखे अल्लामा मौलाना साईं बख्श मनाज़री ख़िताब कयो। ज़िले सिजावल खां आयल महिमाननि खे सोशल मीडिया क्लब जे दोस्तनि सादात इमाम बारगाह कमेटी ग्रुप जे अॻवाननि साईं अमीर शाह ज़वार, मोहम्मद अमीन कोशी मेमण ज़वार, हाजी हनीफ कोशी मेमण, इरशाद अली कोशी मेमण के जश्न जी बानिया निसार अहमद फरीद अहमद तरफां सिंध सकाफ़त अजरकुंजा तोहफ़ा पेश कया विया। अज़ादारी इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु तरफां अल्लामा मौलाना साईं बख्श मनाज़री खे अजरकुंजा तोहफ़ा पेश कया विया ऐं ॿियनि दोस्तनि खे अजरकुंजा तोहफ़ा पेश कया विया। सादात इमाम बारगाह कमेटी ग्रुप ऐं अज़ादारी इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे जवाननि इंतज़ामनि सरअंजाम ॾिना ऐं मोमिननि वटि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।